नज़ीर हाणे उन ॾींहुं पाण ॻाल्हि ॿोल कईसीं त ज़िंदगीअ में को बि असां मक़सदु ठाहियूं था त पोइ उन में कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं असांखे पूरियूं करणियूं पवनि थियूं। हिकिड़ो सॼो कोर्स हो ऐं जीअं पाण सफ़र ते वञूं ऐं कंहिं मंज़िल ते पहुचूं त पोइ चइबो त तव्हांखे हीअ रोड वठिबो, पोइ हिन जॻह तां वरी मुड़ंदो, पोइ वरी वाया फलाणे इलाइक़े खां वञिबो, पोइ वरी हीअं कबो, पोइ हीअं कबो, पोइ वञी आख़िर मंज़िल ते पहुचबो। सॼी रोड जी ॻाल्हि हुई। पर जीअं त को कोर्स पढ़ण लाइ बि माण्हू थियनि था ऐं को रोड तंहिं ते सफ़र करे पैदल जहाज़ में रॉकेट जे वसीले, गाॾीअ जे वसीले, मोटर साइकिल जे वसीले मंज़िल ते पहुचंदा बि इंसान आहिनि। जेकर इन कमु आसान, मसलन सब्ज़ी वठी अचणी आहे, इहो नंढिड़ो कमु आहे, माण्हू वियो वञी वठी आयो। ऐं लाइट जो बिल पियारणो आहे, माण्हू वियो, ॻाल्हि वणे न वणे पर वियो लाइट जो बिल घर वारनि चयो त बाबा पियारे अचो, माण्हू वियो पियारे आयो। कंहिं ॾींहुं माण्हू ॿार स्कूल न छॾे आयो, वरी चयूं त बाबा अॼु तूं फलाणा तूं छॾे अचु, उहो वियो वरी स्कूल ॿार छॾे। नंढड़ा कम आहिनि। जॾहिं कम थोरा निस्बतनि वॾा आहिनि ऐं उहे कम करण जे लाइ ॿाहिरां असां ते को बि ज़ाब्तो कोन्हे, को बि डिसिप्लिन कोन्हे, को बि प्रेशर न आहे, पाण मुरादो करणा आहिनि, त पोइ उन जे लाइ जेके अंदरूनी रुकावटूं आहिनि तिन जी असांखे ख़बर न पवंदी ऐं उहे सर न कंदासीं, उहे सम्झंदासीं न त मंज़िल ते न पहुची सघंदासीं। हाणे उन लाइ 8 पॉइंटूं मेन हूंदियूं आहिनि मंज़िल ते पहुचण जे लाइ। पंहिंजे पाण मां कमु कीअं वठिजे ऐं अंदरूनी तौरु कहिड़ियूं रुकावटूं ईंदियूं, छा छा करिणो पवंदो तंहिंमें। त जेका पहिरीं ॻाल्हि आहे सा हीअ आहे त असांखे ॾिसणो पवंदो त असां ज़िंदगीअ में बुनियादी तरह कहिड़े कम लाइ लाड़ा खणी पैदा थिया आहियूं। ऐं माण्हू हिन धरतीअ ते वाक़ई मरी वञनि था तिन खे ख़बर ई नथी पए। मसइलनि ही जंहिं माण्हूअ खे घर में रत बचाए जे लाइ कंहिं सुठी शइ ठाहिण जा पैसा ई न आहिनि त उहो कहिड़ी हसरत कंदो त फलाणी शइ खां या फलाणी शइ खां, हसरत ई न आहे। माण्हू पुछिबो त कपिड़ा कहिड़ा था वणनि, चई कपिड़ा जेके छोकिरो हूंदो बाबा वठी थो अचे ठीकु आहे, या अदा वॾो आहे उहो मूंखे जेके वठी ॾिए मूंखे वणनि था। पर माण्हू वटि पंहिंजा पैसा हुजनि ऐं इलाही खां हुजनि त पोइ माण्हू उन में फ़र्क़ु कंदो त मूंखे फलाणे रंग वारा कपिड़ा वणनि था ऐं कपिड़नि में वरी फलाणा खादी वणे थी, काटन वणे थो, फलाणो वणे थो। खाधनि में माण्हू चवंदो त मूंखे लस्सी वणे थी, दही वणे थी, जीअं सब्जियूं वणनि थियूं, डॉक्टर चइबो आहे तुंहिंजे लाइ सब्जी ज़रूरी आहे, तूं वञी खा। हाणे सब्जी में वरी हू सिलेक्शन उहा वञी करे जेका हुनखे वणे ई न, पर जवाबु आहे त जॾहिं पुछा कंदो पंहिंजे रूह खां त ख़बर पवंदी त सब्ज़ीअ में मूंखे भिंडियूं वणनि थियूं या तूरियूं वणनि थियूं या मिया वणनि था या कद्दू वणे थो, छा वणे थो। माण्हू पंहिंजे पाण खां पुछा कंदो त ख़बर पवंदी त मूंखे हीअ शइ वणे थी। तीअं के कम बि वणनि था, पर जीअं त माण्हू गुज़र सफ़र जे मामलनि में एतिरो त परेशान आहे जो सॼी ज़िंदगी उन में गुज़री वञे थी, माण्हू खे ख़बर ई नथी पवे त कहिड़ा कम मूंखे वणनि था। तंहिंजो वरी तजुर्बो जेके माहिर कराईंदा आहिनि उहे हीअं चवंदा आहिनि त फ़र्ज़ु करियो त हाणे तव्हांखे हिकिड़े ई टाइम ते 50 करोड़ रुपया मिली विया। हाणे गुज़र सफ़र वियो जो माण्हू वेठो हसरत करे त मूंखे फलाणी नौकिरी मिले। माण्हूअ जी हसरत आहे त डॉक्टर थींदुसि, माण्हू जी हसरत आहे इंजीनियर थींदुसि। हाणे उन माण्हूअ खे तव्हां चयो तव्हांखे 50 करोड़ मिलिया, 100 करोड़ मिलिया, 200 करोड़ मिलियासीं तव्हांजे हाणे बैंक में पिया आहिनि ऐं प्रॉपर्टीज़ में लॻी विया हले, हाणे पैसनि जो मसइलो आहे कोन, हाणे तूं छा करणु चाहींदे? त उते माण्हू सोचींदो हाणे भला डॉक्टरी छो करियां, हाणे इंजीनियरिंग छो करियां। उतां ई खां माण्हू जेॾीमहिल ॻोल्हा करे थो त पोइ ख़बर पए थी मुंहिंजो दिलि पसंदि कमु छा आहे, अंदरूनी मुंहिंजो लाड़ो कहिड़ो आहे। हिकिड़ी घर में 2 ॿाहिरि आहिनि, उहो सॼो माहौल आहे कुकड़नि जी वेड़ाइण वारो, पर छो हिकिड़ो भाउ उनजी दिलि चवे थी कुकड़ वेड़ाया ऐं ॿी जी दिलि चवे थी त उन वेड़ाया। ज़िमेवारी घर तरफ़ां रखी थी वञे चौपाए माल संभालण जी, के दिलि सां कनि था ऐं चौपाए माल में हुननि खे आसास अचे थो ऐं किन खे वरी नथो अचे। इहे रुगबतूं ऐं लाड़ा माण्हू ॼापंदे खणी अचे थो त करे उनजी पहचान कबी। ऐं कॾहिं कॾहिं वरी उहे लाड़ा त आहिनि पर उहे उनजी सिहत लाइ, उनजे मुस्तक़बिल लाइ नुक़सानकार आहिनि। को माण्हू चए मूंखे मिठो ॾाढो वणे थो, पर हुनजी तबियत अहिड़ी आहे जो मिठो खाईंदो त हुन में नुक़सानु थींदो। को माण्हू ॼापंदे चए थो मूंखे चांवर ॾाढा वणनि था, पर जीअं त मोरूसी तौरु हुनखे बीमारी आहे दम जी वॾड़नि खां वठी, त करे उहे चांवर हुन लाइ सही न आहिनि। त करे ईअं न आहे त जेके माण्हू लाड़ा अंदरूनी आहिनि से सभु के इनकलाबी आहिनि, सभु के शानदार आहिनि, सभु के सुठे मंज़िल ते वठी वेंदड़ आहिनि, ईअं न आहे। के लाड़ा अहिड़ा आहिनि जेके नुक़सानकार आहिनि, इंसान दुश्मन आहिनि, हुनजी सिहत जा दुश्मन आहिनि, हुनजे ख़ानदान जे वाधारे जा दुश्मन आहिनि, हुनजी तरक़ीअ जा दुश्मन आहिनि।
ते से वणनि तब्दनि खे छॾे ॾिबो। पर जेकर अहिड़ा लाड़ा असांखे सम्झ में अची वञनि, अहिड़ियूं ॻाल्हियूं असांखे सम्झ में अची वञनि हलियूं जेके फ़ाइदेमंद हुजनि, जेके मुफ़ीद हुजनि, असांखे ख़बर पए त असांजे अंदरि शाइरी जो लाड़ो आहे, असांखे ख़बर पए त असांजे अंदरि अंग्रेज़ी सिखण जो ऐं ॿियूं ॿोलियूं सिखण जो लाड़ो आहे, असां उनखे जल्दी कैच करे वठूं था, इहा जे माण्हूअ खे ख़बर पइजी वञे हली त माण्हू हुन में क़ाबिल थी वञे हलियो। माण्हूअ खे ख़बर पए त आउं त हिते हटवाणियूं थियो वेठो आहियां, पर मुंहिंजो टेक्निकल माइंड आहे, ऐं शयुनि जे अंदरि घिड़ी वञा थो ऐं हार्डवेयर सिखण में मूंखे ॾाढो मज़ो थो अचे। इहा जी लाड़े जी माण्हूअ खे ख़बर पए, माण्हू उन पासे वञी कमु करे त उन पासे माण्हू शानदार थी वञे हलियो। तंहिं करे पहिरीं आहे पंहिंजी लाड़े जी चूंड। उन में थींदो हीअं त तव्हां जेको कमु कंदा तंहिंमें तव्हांजी दिलि व जान लॻल हूंदी, तव्हांखे उते मज़ो ईंदो, तव्हांखे उते सुकून ईंदो। मसलन मूंखे वकालत वारे मामलनि में, केसनि लिखण में, इन्हनि में ॾाढो मज़ो थो अचे, पर मूं भेट कई आहे त मूंखे उन खां वधीक पढ़ाइण में मज़ो ॿियो थो अचे। जेकर मूंखे चवनि त वकील थी आख़िरी मूंखां फ़ैसिलो वठणु, वकालत पोइ वरी लहे लॻी पई आहे, मज़ा लॻा पिया आहिनि, वाह वाह। पर जेकॾहिं उहे पासा छॾे ॾिजनि ऐं मूंखे केरु चयो त मास्तर थी त मास्तर थियां त 1000 साल ऐं मास्तर हुजां वेठो पढ़ायां, मुंहिंजे अंदरि जो पंहिंजो लाड़ो आहे। हुनजी ॿिए नंबर ते अहमियत आहे, पर पहिरें नंबर ते मूंखे वरी हीअ ॻाल्हि वणे थी, तीअं पंहिंजे लाड़े जी चूंड कजे। उहो जॾहिं लाड़े जी ख़बर पइजी वञे हली, उन खां पोइ ॿिए नंबर ते अचे थो त हाणे असीं छा करियूं, हाणे तसवर करियो। जेकर तसवर असीं न कंदासीं त असां अॻियां न वधी सघंदा आहियूं। मसलन को माण्हू चवे थो त आउं पंहिंजी सिहत खे बहितर रखणु चाहियां थो, एक्सरसाइज़ करणु चाहियां थो। हाणे तसवर करे 60 साल उमिरि थी विया, 60 सालनि में उहो कमु ईअं वेठो करे जीअं 40-45 सालनि जो माण्हू कंदो आहे, हुनजी सिहत ॾाढी ज़बरदस्त आहे। इमेजिनेशन, तसवर। को माण्हू चवे त अंग्रेज़ी में क़ाबिल थो थियणु चाहियां, हाणे तसवर करे अचेसि या कुझु कोन थी, बड़ी ABC वेठी अचेसि, उहो वरी तसवर करे त अंग्रेज़ी में हेॾो ज़बरदस्त ॻाल्हायां पियो, ॿिया वरी मूंखे ॿुधनि पिया, उहो चवंदा कीअं वेठो ॻाल्हाए, तसवर कजे। माण्हू चयो तकरीर में क़ाबिल थो थियणु चाहियां, तसवर करियो त तव्हां शानदार तकरीर करियो पिया, दुनिया हैरान आहे, माण्हू हैरान आहे। तसवर। माण्हू चवंदो ऐं अदाकारी करियां, हिकिड़ी छोकिरी हुई, उनजे ख़ानदान में अदाकारी हुई कान, हुनजे अंदरि लाड़ो थियो त आउं अदाकारी करियां। पठाणी हुई यूसुफ ज़ई, पोइ वरी उहा रुॻो वेठी सोचींदी, पोइ वरी आर्सन जे अॻियां बीठी हूंदी, पोइ चवंदी हीअं पई अदाकारी थिए, हुनखे ख़बर ई कान्हे अदाकारी कीअं थींदी हुई। उहो दौरु पुराणो हो ऐं टेलीविज़न न, थिएटर वेटर ॿिया थींदा हुआ, पोइ उन्हनि ते वेठी गौर कंदी पई, ॾिसंदी, वॾो हुनखे चाह हो। पोइ हुनखे मौक़ो मिलियो, 8 सालनि जी हुई त नंढो रोल मिलियसि, पोइ उन मां वधी 13 सालनि जी हुई त उनखे हिकिड़ी माई हीरोइन थियणी, उहा थी कान, हिनखे वरी मौक़ो मिली वियो हलियो, हीअ वरी उन में वई हली, उन में अदाकारा थी वई हली। उहा फिल्म जी एतिरी कामयाबु कान वई, पोइ ॾाढियूं फिल्मूं ॿियूं उन्हनि में वॾी कामयाबु वई। उहा माई हिंदुस्तान जी मशहूरु अदाकारा ऐं जेका पसंदि हुई हिन जी यूसुफ अदाकार जेको पठाण, तंहिं वारी इहा मशहूरु अदाकारा जेका पोइ वरी 34 सालनि जी उमिरि में उनखे बीमारी थी पई हार्ट वारी ऐं उन में उहा मरी वई हली, उहा अदाकारा। हाणे उहा शानदार थी वई ऐं फस्ट नंबर ते अची वई हली इमेजिनेशन जे करे। तंहिं करे इमेजिनेशन करणी आहे ऐं तसवर करिणो आहे त आउं हीअं थियां पियो। ॿियो उनखां पोइ 4 नंबर जेको ॾाको अचे थो, उहा फोकस। नंढड़ो कमु खणो या वॾो कमु खणो, उहो तव्हां खां ॿाहिरीं दुनिया नथी कराए, तव्हांखे करिणो आहे, उनखे तव्हां मरकूज़ न कंदा, उन ते सोचींदा न। जीअं शालती चयो आहे त अखि पिणीअ जी अखि में ई बि कठण कमु, लाहे ॾे लतीफ़ चए सिसीअ सोधो चम, जीअं निकिरी वञे दम त अखि पिणीअ जी अखि में। असीं चाहियूं था त असांजे इलाइक़े में अहिड़ा क्लास जाइ बि जाइ हलणु घुरिजनि, इमेजिनेशन बि नथा करियूं ऐं रोज़ानो जे उथूं था त फोकस बि असांजो उन ते न आहे, मरकूज़ बि न आहे, उन में असांजी उहा निगाह ई न आहे, उहो इश्क ई पैदा न आहे थियो त पोइ उहो कमु थींदी कोन। तंहिं करे टियों जेको ॾाको आहे उहो फोकस जो आहे, शयुनि खे मरकूज़ करणु। ऐं नंढड़े कम खे तव्हां रुॻो इहे 3 ॾाका सर करियो, उते तव्हांजी दिलि बि जान हुजे। उनखां पोइ जेको ॿियो ॾाको आहे इमेजिनेशन, तसवर करियो। ॿारनि खे ॿुधाईंदा आहियूं न पाण, अब छा जी पोइ उते हलंदे, पोइ उते तूं हल न, उते घोड़ा हूंदा, पोइ तूं वरी घोड़नि ते लुॾंदे पियो। नंढो ॿारु तसवर कंदो आहे, घोड़े ते लुॾां पियो, पोइ चवंदो बाबा ठीकु आहे, पोइ भला हलां थो, ॿारु चवंदो हलां थो, पोइ वरी उते डॉक्टर खे ॾेखारिणो हूंदो ॿार खे, पर वठी वञण जे लाइ उनजी इमेजिनेशन कराइबी आहे। तीअं पंहिंजो जेको ज़हन आहे उनखे नंढड़ो ॿारु सम्झणो आहे, उन करे जो उनखे कई समाजी बीमारियूं लॻल आहिनि, उन मां कमु वठिणो आहे, कमु न वठिबो त उहो क़ाबिल न थींदो। तंहिं करे उनखे इहो तसवर ॾिबो, उन तस्वीर खां पोइ रोज़ानो मरकूज़ शइ लिखी छॾियो, लिखी पेज मूंखे हीअ थियणो आहे, मरकूज़, फोकस, अखि पिणीअ जी अखि में इहो ॾाको करिणो आहे। जॾहिं इहो ॾाको सर थो थिए पोइ पोरियो आहे,
को माण्हू चवे त हीअ सभु कंदुसि ऐं पोरे करण लाइ तयारु न आहे, महिनत करण जे लाइ तयारु न आहे, त पोइ को बि हिन धरती ते तरीक़ो न आहे जो सख़्तु पोरे ऐं महिनत खां सवाइ का मंज़िल हासिलु करे सघे। मंज़िल हासिलु कबी पोरियो कबो ऐं पोरे जी पंहिंजे पाण में आदत विझबी। ऐं जॾहिं माण्हू पोरे जो ॾाको सर थो करे त पोइ ख़बर पवे थी त रोज़ानो में बहितरी आणणी आहे पंहिंजे पाण खे। मसलन जेॾीमहिल असां सिखूं था अंग्रेज़ी त तव्हांखे ख़बर आहे त जेॾीमहिल तव्हां सिखो था ओॾीमहिल तव्हांखे रुॻो ABC थी अचे या रुॻो तव्हां ट्रेन से सिखिया आहिनि, हाणे उनखे वधाइणो आहे। मतिलबु तव्हां सिखो था तव्हांखे त रुॻो भाकर विझी ज़ोर ॾियणु थो अचे, उनजा अंगड़ा कीअं हणिबा, उनजा जाठा कीअं हणिबा, उनजी खस कीअं कबी ऐं वारो कीअं पटिबो, अंदरियूं जाठो कीअं हणिबो, ॿाहिरियूं जाठो कीअं हणिबो, इहे सभु गुर जेके आहिनि उहे तव्हां जेॾीमहिल मल में अॻियां वधंदा त पोइ तव्हां सिखंदा। हाणे चंबी कीअं हणिजे, कैंची कीअं हणिजे, जेॾीमहिल माण्हू कोॾी कोॾी में अॻियां वेंदो त पोइ ख़बर पवंदी त कोॾी कोॾी हीअं थींदी आहे। हाणे उन में तव्हांजी जेका सतह आहे कम जी ऐं पोरिए जी उहा नंढड़ी आहे, उन में इम्प्रूवमेंट करणी आहे, उहो पंजूं ॾाको आहे। जेकर इम्प्रूवमेंट न कबी त कमु न हलंदो। कहिड़ो बि कमु तव्हां खणो, कहिड़ी बि मंज़िल ते पहुचो, तव्हांजी इल्मी सतह जेका आहे उहा हिकिड़े ॾींहं ऐं 5 ॾींहंनि खां पोइ कम जी न आहे। 5 ॾींहंनि खां पोइ तव्हांजी फ़नी सतह में वाधारो करिणो आहे, इल्मी सतह में वाधारो करिणो आहे। माण्हू चए त ज़बरदस्त केलनि जो कारीगर आबादगार थियां, तव्हां जेॾीमहिल कमु वञी कयो तव्हांखे त इहा ख़बर न आहे त खीरिया कीअं निकिरंदा आहिनि, तव्हांखे इहा ख़बर न आहे त दड़ केले जी कीअं थींदी आहे, पोइ वरी तव्हांखे ख़बर पवंदी त ॿिज बि ई भलो आहे, इम्प्रूवमेंट, ऐं दड़ हीअं थींदी आहे, इम्प्रूवमेंट। पाणी केतिरे वक़्त ते ॾिजे सिखबो आहे, इम्प्रूवमेंट। सियारे में पाणी कॾहिं ॾिजे ऐं ऊन्हारे में कॾहिं ॾिजे, ॿारो हफ़्तेवार ॾिजे या 15 ॾींहं वारो ॾिजे, इम्प्रूवमेंट। वाधारो पंजूं शर्त आहे, वाधारे खां सवाइ तव्हां अॻियां न हलंदा। हाणे जॾहिं वाधारो थो थिए त वाधारो वरी ॿियो हिकिड़ो ॾचो खणी थो अचे। उन करे जो वाधारे जे लाइ ऐं पंहिंजी पाण जी बहितरी आणण जे लाइ, इम्प्रूवमेंट लाइ तव्हांखे ॿियनि खां सिखणो थो पए। ॿियनि खां सिखण जे लाइ माण्हू सम्झे तव्हां आपे शाह जा थींदियूं ई कोन, पोइ तव्हांखे नौकिरी करणी आहे, पोइ तव्हां मज़ूर आहियो। जेकर तव्हां मज़ूरी नथा करे सघो, तव्हां नौकिरी नथा करे सघो, तव्हां ॿिए जा अॻे चइबो हो त जेकर तव्हांखे वकालत सिखणी आहे त पोइ वकील जा तव्हांखे मट भरणा पवंदा। तॾहिं मट हूंदा हुआ, पाणीअ जा मट भरणा, ॿुहारियूं ॾिबियूं, ऐं उनखां पोइ तव्हां वकील थींदा। तव्हां वकील न त थोरी थींदा। ऐं उस्तादनि वटि वञी हकीमनि वटि सिखबो त हकीम सेखारींदा 5 सालनि खां पोइ हुआ, तेसि ताईं त रुॻो वेठा पंहिंजे उन दवाख़ाने जूं ॿुहारियूं कढाईंदा हुआ, फकियूं उहे कुटाईंदा। जंहिंमां तजुर्बो कोन थींदो, मज़ूरी वारो पोरियो हूंदो, माण्हू वेठो मज़ूरी कंदो। त करे जेकॾहिं तव्हां इम्प्रूवमेंट कंदा त शऊं ॾाको आहे त हिन दुनिया खां सिखण जे लाइ तव्हांखे नौकर थियणो पवंदो। जेतिरो बि सिखणु चाहियो था, जेकॾहिं तव्हां चओ तव्हां नौकर नथो थी सघां त पोइ तव्हां इनक़लाबी न थींदा। पंहिंजी ज़ात में इनक़लाब आणियो, पंहिंजे ख़ानदान में इनक़लाब आणियो, इलाइक़े में आणियो, क़ौम में आणियो या इंसान ज़ात जो आणियो। जेकॾहिं माण्हू चवे त नौकर नथो थी सघां, नौकिरी पाण सां न थींदी, त पोइ उहो उन मंज़िल ते न पहुची सघंदो। छऊं ॾाको आहे, नौकिरी, सर्विस। जेॾीमहिल इम्प्रूवमेंट खपे त उन में इहो ज़रूरी आहे। उनखां पोइ सतूं आहे परसिस्ट, जंहिंखे चइबो आहे साबित क़दमी। साबित क़दमी माना हिकिड़ी जॻह ते बीह न रहणु, वधंदड़ क़दम ते साबित रहणु। तहरक में जेको तव्हांजो तहरक आहे तंहिंखे जारी वसारे रखो। साबित क़दमी माना हिकिड़ी कुंड ते वेही न रहणु। साबित क़दमी जे पढ़ो था त उनखे जारी वसारे रखो, ऐं सदाईं तव्हां हिकु जहिड़ा न हूंदा। तव्हांजो सिलसिलो कटिजी वेंदो, तव्हां 15 ॾींहं न पढ़ंदा, महीनो न पढ़ंदा, पर उनखां पोइ वरी बि उनखे जारी रखो। तव्हां वर्ज़िश कंदा, वर्ज़िशूं टुटी वेंदियूं, तव्हां ते ॿिया कम पवंदा, वरी उनखे जारी रखो। तव्हां हीउ कमु करणु चाहियो था, ओचितो घर जा कम थींदा, ॿिया मसइला थींदा, माण्हू इक़्तिसादी मामलनि में फासी पियो, माण्हू 15-15 ॾींहं, महीनो 2-2 ॾींहं पार्टीअ खे कमु कोन टाइम न ॾेई सघंदो। पर वरी साबित क़दम, वरी जीअं ई टाइम मिलियो वरी उन धंधे खे शुरू करिणो आहे, साबित क़दम। ऐं साबित क़दमीअ में सिलसिलो आहे। साबित क़दमीअ में के अहिड़ा तूफ़ान ईंदा जेके तव्हांजे वहकंदड़ वेंदड़ तव्हांजे वहकरे खे तब्दील करे तव्हांखे ॿिए पासे लोड़े छॾींदा। वरी उते माण्हू पेर करे वरी अची कंहिं जॻह ते पहुचंदो, वरी दग ते चढ़ंदो, वरी शुरू थींदो। त करे साबित क़दम जेको माण्हू न आहे ऐं साबित क़दमीअ जो जंहिंमें ज़िद न आहे ऐं क़द न आहे, उहो कमु न करे सघंदो। उहो नंढड़ो कमु करियो या वॾो करियो, तव्हां पंहिंजी ज़ात में स्किल्स ऐं महारतूं पैदा करियो या हिन दुनिया खे तब्दील करियो। जेकर तव्हांजे अंदरि ज़िद 7 नंबर वारो न आहे, क़द न आहे, साबित क़दमी न आहे, बीहण न आहे, त तव्हां अॻियां न वधंदा। पर 8हों ॾाको आहे जेको ज़बरदस्त आहे, जेको शानदार आहे, जंहिंमें वॾा वॾा मुड़ुस किरी पवंदा, वॾा वॾा दाना, वॾा वॾा क़ाबिल। उनखे अंग्रेज़ी में चइबो आहे पुश, उनखे सिंधीअ में चइबो आहे हिमत जो धिको। उनखे माण्हू सम्झंदा ई न आहे, वॾा वॾा माण्हू न सम्झंदा आहिनि। से चवंदा असां सभु पोरिया कयासीं, असां इश्क कयोसीं, असां शयुनि खे फोकस कयोसीं, असां मन में उनखे आणे छॾियोसीं, असांजी दिलि व जान उन में ईअं ॿुॾी वेंदी हुई जो असांखे समाज जी ख़बर न पवंदी त वक़्तु कीअं गुज़रियो, असांखे बुख जी ख़बर न पवंदी, असांखे उञ जी ख़बर न पवंदी। पर उन जे बावजूदि हींअर टुटी पियो आहियां,
माण्हू जिस्मानी तरह टुटी ईअं किरी पवंदा आहिनि, माण्हू ज़हनी तरह टुटी पवंदा आहिनि, माण्हू रूहानी तरह टुटी पवंदा आहिनि। पोइ हू चवंदा आहिनि त हाणे हिन पूरीअ में अञा 20 साल खपनि, अञा अॼु जियां त मुंहिंजी 30 साल ज़िंदगी आहे, ऐं कीअं कंदुसि। माण्हू टुटा पिया हूंदा आहिनि। हाणे जेके टुटा पिया हूंदा आहिनि उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे त इहो 20 साल आहे, हीअ 20 साल तव्हांखे बीठल गाॾी ससीअ में जॾहिं गाॾी बीह रहे उनखे तव्हांखे धिको ॾियण जे लाइ इहा थोरी सोचणो आहे त आउं हुनखे 50 माइल कीअं धिके ते खणी ईंदुसि। बाबा धिके ॾियण जी माना हीअ आहे तव्हां थोरो रुॻो हुनखे धिको ॾींदा, धिके ॾियण खां पोइ रुॻो गेर हणंदोसि त गाॾी हली वेंदी। मोटर साइकिल जेको सीअ में बीठो आहे उहो तव्हांजो मोटर साइकिल ओके आहे, तव्हांखे ख़बर न आहे, तव्हांखे रुॻो हुनखे किक हणणी आहे, किक हणी तव्हांखे वधाइणो आहे, वधी वेंदो हलियो, माण्हुनि खे ख़बर ई न आहे त हीउ जेको धिको आहे उन धिके जी वज़ाहत कई आहे महमद अली किले जेको ज़बरदस्त बॉक्सर रहियो आहे। उन चयो तव्हां हिकिड़े भेरे किरी पियुसि, मूं समूरा तजर्बा कया, मूं महिनतूं कयूं, उस्ताद मूं सां गॾु, मूं सां क़ाबिलियतूं, मूं सभु ॾांव सिखिया त कीअं दुश्मन ते वार कजे। मुंहिंजा सभु वार विया, मुंहिंजो जिस्म हीअं चिकना चूर थियो पियो हो, मूं में चुरण कोन हो, ऐं शिकस्त खोरदा हुउसि। मुंहिंजे ज़मीर रुॻो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि चई हाराए त हुअईं वे महमद अली हिकिड़ो भेरो उथ। चई मूंखे आवाज़ु आयो ऐं ॿुॾो पियोसि। चई ॿियो भेरो आयो महमद अली उथ। चई टियों भेरो आयो मूं में उथण जी हिमत कान हुई। 7-8 भेरा हिकिड़ी जुमिलो मुंहिंजे ज़हन में आयो पिए, तूं हाराए वे पर महमद अली हिकिड़ो भेरो उथ। चई मूंखे ख़बर न आहे त कीअं, ऐं जो हिकिड़ो भेरो उथुसि त मुंहिंजे अंदर में अलाए किथां कुवत अची वई हली। उहे सभु फ़न जेके मूं सम्झो ख़तमु थी विया, उहे सभु फ़न मुंहिंजे अंदर में ज़िंदा हुआ, रुॻो हिकिड़े धिके ॾियण जी देरि हुई, ऐं उथी पियुसि। मुंहिंजे अंदर उहे सभु तवानायूं, उहे ताक़तूं हुयूं। मूं दुश्मन ते हमला आवर थियुसि ऐं मूं खटियो ऐं चैंपियन बणिजी वियुसि ऐं पोइ दुनिया जो अज़ीम चैंपियन बणिजी वियुसि हलियो। त करे उन ॾाके ते जॾहिं असां टुटी पऊं, उन ॾाके ते जॾहिं जिस्म टुटी पए, उन ॾाके ते जॾहिं रूह टुटी पए, गदारियूं ॾिसी, बेवाजबियूं ॾिसी, बेइंसाफ़ियूं ॾिसी, उन ॾाके ते तव्हां मता सम्झो त उथण जे लाइ तव्हांखे हाणे ज़िंदगीअ खे गेलूं आणणो आहे 20 किलोमीटर। न न न न न उन टाइम ते, आख़िरी टाइम ते धिको ॾियणो आहे। इहा ॻाल्हि जे सम्झी वञिजे या पंहिंजे तहतल शऊर जो हिसो बनाए छॾिजे। ऐं उहो जीअं लतीफ़ साईं चयो आहे, खुही खयाई जा विख, हज़ारे कदम वेठा खणो तंहिंजी का अहमियत न आहे। जॾहिं चिकना चूर हुजो, थकी पओ, हिकु लम्हो माण्हू न चुरी सघिजे, उहा खुही खयाई जा विख तंहिं आगाही की हिकिड़ो क़दम जेको तव्हां खणो था तव्हांखे आख़िरी टाइम ते उहो मंज़िल ते पहुचाए थो। तंहिं करे इहा ॻाल्हि सम्झणी आहे, इहो जेको पुश आहे, हिमत जो पुश, जुरत जो पुश, जुरत जो धिको, जेकॾहिं उहो असीं सिखूं त पोइ ज़िंदगीअ में हिन काइनात जी का बि शइ न आहे जेका असांखे शिकस्त खोरदा करे सघे ऐं असांखे विहारे सघे। पोइ असां पंहिंजी मंज़िल ते देरि व सवेर पहुचंदासीं। जे मंज़िल ते न पहुतासीं त असीं अहिड़ा राही थींदासीं जिन राहिनि खे हलंदे नवां नस्ल पंहिंजूं मंज़िलूं तय कंदा ऐं उन सफ़र खे रवां तवां रखंदा। जी सर साथियों, ये